ख़लीफ़ा, हुकुम थे मुर्शिद साईं। अॼु असांजा महिमान था अचनि, उन्हनि जे चांहि पाणीअ जो बंदोबस्तु अॼु सवेर करे छॾियो। हाज़ुर साईं। महिमान किथां खां पिया अचनि? बाबा, असांजे दर तां त दर्दनि जा मारियल दुआऊं वठण ईंदा आहिनि। बाबा साईं, दुआ जी निगाह। मौला जी दुआ सां हले खेर सां पुॼी वेंदा। हा बाबा साईं, अॼु मां इहो सोचे आयो आहियां, जेकॾहिं मामा बचल ख़ान बाबा जूं ग़लतियूं माफ़ न कयूं त मूंखे मुर्शिद जे पेरनि में पनाह ज़रूर मिलंदी। बाबा, मायूस न थी, पाण खे बेसहारो न सम्झ। बचल ख़ान बि तोखे अखियुनि ते विहारींदो, असां बि तोखे जीअ में जायूं ॾींदासूं। बाबा साईं, तव्हां मामा बचल ख़ान सां ॻाल्हायो। मामे छा चयो बाबा साईं? बचल ख़ान बहादुर मुड़ुसु आहे, पर तुंहिंजो नालो ॿुधंदे ई भेण जे ॾुख में अखियूं भरिजी आयसि। बाबा साईं, रोअण त मूंखे घुरिजे, जंहिं जीजल मूंखे जनम ॾिनो, पाले मूंखे 5 सालनि जो कयो, ऐं उहा ई अमड़ हिकु ॾींहुं वक़्त जे वाचूड़े में मूंखां विछड़ी वई। बाबा साईं, मूं कॾहिं पंहिंजी अमड़ जी क़बर बि नाहे ॾिठी। बाबा साईं, मूंखे मुंहिंजी अमड़ जी क़बर ॾेखारींदा, मां पंहिंजी अमड़ खे ॿुधाईंदुसि त तुंहिंजे विछण खां पोइ वक़्तु वासींग बणिजी विख विख ते मूंखे ॾंगींदो रहियो। सावल, हिकु ॻाल्हि यादि रखजांइ, वक़्तु ई माण्हूअ जे मन खे गहरा घाव ॾींदो आहे, ऐं वक़्तु ई मरहम बणिजी उहे घाव भरींदो आहे। मां ॼाणा थो बाबा साईं, ज़माने जेके मूंखे ज़ख़्म ॾिना आहिनि न, उहे पंहिंजनि जो प्यार मिलण खां पोइ छुटी वेंदा। सावल बाबा, संदो जी न जोड़, वञ अंदर दरगाह तां दुआ घुरी अच, पोइ अच त हलूं था ओताक ते। ॾींहुं ॿ तूं मुंहिंजो महिमान आहीं, पोइ बचल ख़ान ॾे हलंदासीं। जेका तव्हांजी मर्ज़ी बाबा साईं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।